अस्सलाम वालेकुम दोस्तों, आज जी बेहतरीन अपडेट में तव्हां सभिनी पहिरीं प्यारनि खे दिल वारनि खे सिंधी ॿारनि खे ख़ुशि आमदीद। दोस्तों अॼु रिव्यू कंदासीं मेगा सोप सीरियल पंहिंजा वेरी, जंहिंजा अचण वारा एपिसोड ज़बरदस्त थियण वारा आहिनि। सभिनी दोस्तनि खे चवंदुसि शाहिद खुशो वर्क यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कंदा, छो त हिन चैनल ते तव्हांखे बेहतरीन असां अपडेट्स ड्रामनि जा रिव्यू सभ खां पहिरियां ॾींदा आहियूं। रहूं था अॼु जी अपडेट जी तरफ़ ऐं हिन वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा। नंढिड़ो वीडियो आहे दोस्तों तव्हां ॾिठो कीअं जेको आहे हेॾां चाकर ख़ान पंहिंजी औकात ॾेखारे थो हर माण्हू खे, ऐं सावल बि पंहिंजी जाइ ते सही आहे, उहो बि चाकर ख़ान खे टांडा ॾियण लाइ तयारु आहे। ऐं विच में जाबर बि वधे थो, कुहाड़ी खे तेल मखींदो, हथियारनि खे तेल हणंदो। ऐं होॾां जेको आहे अकबर ख़ान बि हाणे ठाह लाइ त कोन थो परचिजे, चाकर ख़ान जो मिनथूं आहिनि। मां तव्हांखे चयो हुयो न, चाकर ख़ान पंहिंजी माशूका कोमल जे चवण ते अकबर ख़ान सां ठाह कोन कंदो, ठाह कंदो जहिड़ो कोन कंदो, छो त कोमल चवंदी ठाह कर ऐं मुंहिंजे पीउ मुंहिंजे निकाह में हुजे। तॾहिं हाणे तव्हां ॾिठो चाकर ख़ान पंहिंजा माण्हू मंसूर ख़ान खे मोकिलियईं हेॾे होॾे, मन अकबर ख़ान रस्ते ते अचे ठाह करे, ऐं अहिड़े हिसाब सां हू ठाह करे कान थो। अञा ड्रामो हाणे वधीक मज़ो कंदो अचण वारे एपिसोडनि में दोस्तों।